आज़िनाबाद ठाहिया कंदासीं अफ़सोसनाक ख़बर ॾींदासीं ॾोकरी मां जिथे औरत मुबैना तौर छुरीअ सां पंहिंजो गलो कपे आपघात करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे हवा ताईं पुछां पिया ॾोकरी मां जिथे औरत मुबैना तौर छुरीअ सां पंहिंजो गलो कपे आपघात कयो आहे। तफ़सील मालूम कयो था ज़ुबैर ज़रार मंगी टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। ज़ुबैर कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी डोकरीअ जे ज़रई फार्म पाणे जी रहवास नौजवान नारी 22 वरनि जी ख़रीदा गाॾी न तेज़ धार वारी छुरीअ सां पंहिंजो गलो कपे ज़िंदगीअ जो ॾीओ उॼाए छॾियो आहे। अहिड़े इतला बाद वारस खे डोकरीअ पहुचायो जिते डॉक्टर हुनजे फौत ते तस्दीक कंदे पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। हुन ॿुधायो त नारीअ जे ख़ुदकुशीअ जो को सबबु मालूम न थी सघियो आहे जॾहिं त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां पोइ हतमी तौर ते जेको आहे मालूम थी सघंदो त इहो आपघात जो आहे या हे क़त्ल जो को मामिलो आहे। उन हवाले सां डोगरी पुलिस जो वधीक चवणु आहे त मामिलो जेको आहे थोरो पोस्टमार्टम खां अवल क्लियर थींदो पियो अचे त हे मुबैना तौर ख़ुदकुशी जो मामिलो न आहे। वधीक हतमी रिपोर्ट अचण खां पोइ जी ज़ुबैर ज़रार मंगी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।